محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولكل جعلنا موالي ما ترك الوالدان والأقربون والذين عقدت أيمانكم فآتوهم نصيبهم إن الله कान अला कुल्लि शैइन शहीदा सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो असां सभ जे वास्ते वारिस कया आहिनि। माल जेको छॾियो थो वञे उनजो को न को वारिस ज़रूरी आहे। मिमा तरकल वालिदान वल अक़रबून ख़ुसूसन जेको पीउ माउ माल छॾे वञे, पीउ माउ न त भला मिट माइट क़रीब जेको माल छॾे था वञनि, शरीयत मुताबिक़ जेतिरा जेतिरा वेझा थींदा उहे ओतिरा वारिस थींदा। मालिक साईं जो इरशाद पाक आहे त उन वारिसनि खे छॾियल माल मर्तबे मूजिबि तरतीब मूजिबि हक़ जे लिहाज़ सां उनजो वरिसो उन्हनि खे ॾियो। जेको जंहिं शइ जो हक़दार आहे उहो जेको जेतिरो वेझो थींदो उनखे ओतिरो हिसो मिलंदो। वालिदैन खां पोइ अल्लाह अक़रबून, अक़रबून मां मुराद कंहिं शख़्स जा पीउ माउ न आहिनि, दुनिया मां वफ़ात करे विया पर उनजो ॾाॾो आहे, पर ॾाॾो आहे, उनजा चाचा आहिनि या उनजो नानक में आहिनि पर उनखे ॿिया वारिस न आहिनि, ही वारिस थिए थो पियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो इहे उनजा वारिस आहिनि ऐं वारिसनि खे उनजो हिसो ॾिनो वञे। वल्लज़ीन अक़दत अयमानुकुम, या उहे शख़्स जिन सां तव्हां अहद कयो आहे, उन मां मुराद वसियत बि हिन में अचे थी पई, या तूं मुंहिंजी ख़िदमत कर त मुंहिंजी ख़िदमत खां पोइ मुंहिंजे 10 जरिबनि जो मालिक तूं आहीं, इहो अक़द कया आहियूं असां। या हीअ ज़िम्मेवारी तूं पूरी कर, तूं मुंहिंजो हारी आहे, जेसि ताईं मां जहिड़ो आहियां तेसि ताईं तूं मुंहिंजो हारी आहे, मुंहिंजी वफ़ात खां पोइ तूं उनजो मालिक आहीं। जंहिंसां तव्हां अहद कयो आहे, वचन कयो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फ़ातूहुन नसीबहुम, वारिस उनजे मथां एतिराज़ न वारनि, पोइ उनजो हिसो उन्हनि खे ॾियनि, छो जो हू पाण वसियत करे वियो या पंहिंजी हयाती जे अंदरि कंहिं शर्त सां उनखे वारिस बणाए वियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो इहो इन पैमान जे मथां बि तव्हांखे क़ाइमु रहणो आहे जेको हुन अहद कयो आहे उन्हनि जे वास्ते। या कंहिंखे को माण्हू पंहिंजो पुटेलो करे पाले थो या न्याणी का कंहिंखां वठी पाले थो पियो, शरई लिहाज़ सां इहो पुटु या धीउ इनजी मिल्कियत जी वारिस न थींदी। जॾहिं वारिस न थींदी पर तूं हुनखे पुटु करे पालियो आहे, न्याणी खे धीउ करे थो पालियो आहे, हाणे तुंहिंजी वफ़ात खां पोइ उन्हनि जा हथ ख़ाली रहिजी वेंदा। असली तव्हांजी औलाद जे असली औलाद न आहे, ॿिया जेके वेझा शरई माइट थींदा सॼी मिल्कियत खणी हलिया वेंदा। पोइ तव्हां हिननि बचनि खे जेको तव्हां पालियो आहे पंहिंजी हयाती जे अंदरि उन्हनि खे पंहिंजी मिल्कियत मां को हिसो मुक़ररु करे ॾियो या उन्हनि जे लाइ वसियत लिखो जीअं उहे महरूम रहिजी न वञनि। यानी अल्लाह ताला ख़ासि करे हिन आयत मुबारक में ख़िदमतुनि जो सिलो ॾिए थो पियो त कंहिंजी ख़िदमत खे ज़ाया न कयो, बल्कि उनजी ख़िदमतुनि जो उनखे बदिलो ॾियोसि। जीअं मसलन माण्हू हिकिड़ो नौकर रखे थो त महीने में पघार ॾिए थो, हू ख़िदमत करे थो, उहो कमु करे थो, उनखे बदिलो महीने में ॾिए थो पियो, त उहो वारिस न थींदो। पर जेकॾहिं उन नौकर जे लाइ ख़ादिम जे लाइ का वसियत करे थो वञे त हीअ शइ मुंहिंजे हिन शख़्स खे ॾिजो, त इहा बहितर वसियत आहे। छो जो ग़ैर जे लाइ शरीयत जे अंदरि वसियत जाइज़ आहे। ग़ैर जेको ख़िदमत नथो करे बल्कि ॿिए माण्हू जे नाले वसियत करे थो वञे त हीअ शइ हुनखे ॾिए त बि उहा वसियत बहाल थिए थी पई। पर हीअ ख़ादिम आहे जे तुंहिंजे दरवाज़े ते ज़िंदगी ख़िदमत में गुज़ारी आहे, तंहिं करे उनखे बहितर सिलो ॾियणु घुरिजे। यानी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे अख़लाक़ी तक़ाज़नि खे पूरे करण जे वास्ते ख़ुदा ताला फरमाए थो पियो जेकॾहिं तव्हां हुन सां अहद कयो आहे त उन अहद खे निभायो,
ऐं तव्हांजे वफ़ात खां तव्हांजा वारिस जेके थियनि उहे उन में एतिराज़ न वारनि त बाबा वारिस असां आहियूं, अॻे बाबो हुयो उहो गुज़ारे वियो, हाणे मिल्कियत असांजी आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो न, ईअं न कयो। जेकॾहिं तव्हांजो वाइदो कयो, तव्हांजो वालिद गिरामी कंहिंसां वेचनि वाइदो करे वियो आहे हीअ शइ मां हिनखे ॾिनी आहे त उन शइ खे वापसि वठणो न आहे। फरमाए थो इन अल्लाह कान अला कुल्लि शैइन शहीदा, बेशक अल्लाह ताला हर शइ जे मथां गवाह आहे। अॻिते इरशाद फरमाए थो अर्रिजालु क़व्वामून अलन निसाए बिमा फ़द्दल अल्लाह बअदहुम अला बअद। मर्द जेके आहिनि औरतुनि जे मथां निगहबान आहिनि। क़व्वामून जी माना खोड़ा आहिनि, अरबी जुमिलो आहे, जम मुज़क्कर जे वास्ते आहे। किन लिखियो आहे त हाकिम आहिनि। हाकिम वरी उनखे चइबो आहे जेको हुकुम हलाए, यानी घर जे अंदरि मर्द जो हुकुम शरई लिहाज़ सां जाइज़ आहे, छोजो इहा हिकिड़ी सल्तनत आहे, इहा हिकिड़ी बादशाही आहे। उन जे अंदरि मर्द जेको सॼे घर जो ज़िम्मेवार आहे, घर हलाए थो पियो, उनखे हुकुम हलाइण जो शरई लिहाज़ सां हक़ आहे। पर हिते फरमाए त अलन निसाए, त इन मां माना इहा बि वठिबी त मर्द जेके आहिनि सो औरतुनि जे मथां निगहबान आहिनि। बिमा फ़द्दल अल्लाह बअदहुम अला बअद, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जी बाज़ खे बाज़ जे मथां फज़ीलत अता फरमाई आहे। इहा अल्लाह जी तख़लीक़ी लिहाज़ सां कानून आहे। औरत खे अल्लाह ताला पैदा फरमायो मर्द मां, औरत मर्द जे बराबरि न आहे। हिन आयत मुबारक में त औरत मर्द जे बराबरि न आहे। मर्द मज़बूत आहे, औरत कमज़ोर आहे। तंहिं करे अल्लाह ताला क़ुर पाक में फरमाए त कमज़ोर ताक़तवर जो निगहबान न थींदो आहे, ताक़तवर कमज़ोर जो निगहबान थींदो आहे। तंहिं करे निगहबानी मर्द जे मथां आहे त औरतुनि जी निगहबानी कनि, यानी हलाइनि, औरतुनि खे हलाइण मर्द जो कमु आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फितरी तरह सां इहे शयूं रखी छॾियूं आहिनि। ऐं शरई तरह सां बि अल्लाह ताला मर्दनि खे औरतुनि जे मथां फज़ीलत अता फरमाई। नबी इस्लाम जेको सहाबी सॻोरो आहे, जंहिंजो नालो आहे हज़रत सअद बिन रबी रज़ियल्लाहु ताला अन्हु, उन लाइ कंहिं घर जे मामले ते पंहिंजी घरवारी खे चपाट वहाए रही। उहा औरत पंहिंजे पीउ खे वठी करे हुज़ूर सल्लल्लाहु जी बारगाह में वई त मुंहिंजे मर्द मूंखे चपाट हई आहे, ऐं अलाह जा महबूब असांखे क़िसास वठी ॾियो। छोजो इस्लाम जे अंदरि क़िसास उनखे बदिले खे चइबो आहे, यानी बदिलो वठी ॾियो। हुन दाहन जे साईं मुंहिंजी न्याणी खे चंबो वहाए कढियो आहे। त अलाह जे महबूब हुन खां अञा हवाले कोन वरितो त हीअ अल्लाह ताला क़ुर पाक जी आयत नाज़िल फरमाई, जंहिंमें अल्लाह ताला फरमाए त मर्द औरतुनि जे मथां हाकिम आहे। कॾहिं औरत मर्द खां बदिलो न वठंदी, छोजो उनजे मथां पंहिंजे मर्द जी ताबेदारी करणु फ़र्ज़ु आहे। उनजी ताबेदारी करणु औरत जे मथां फ़र्ज़ु आहे। यानी मर्द जी ताबेदारी कंदी त उहा घर में रही सघंदी, न त न रही सघंदी। ऐं मर्द खे अख़्तियार अल्लाह ताला ॾिनो आहे जो औरत कॾहिं तलाक नथी ॾेई सघे, मर्द ॾेई थो सघे। औरत जे मथां ख़ुदा ताला जुमे निमाज़ खे ऐं ईद खे फ़र्ज़ु वाजिब न कयो। औरत जे मथां जिहाद फ़र्ज़ु न आहे। औरत कॾहिं इमाम नथी थी सघे, औरत कॾहिं ख़तीब नथी थी सघे, औरत खे कॾहिं नबूअत नथी मिली सघे। यानी औरत जे अंदरि अल्लाह ताला इहो पंहिंजी कुदरत सां इहे शयूं रखियूं आहिनि। इहो सभु ॾाज मर्दनि जो आहे। उहो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तशद्दुद खां बि मना फरमायो आहे। पर हिन आयत मुबारक में कुझु ॻाल्हियूं अॻिते अचनि थियूं पयूं त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ॾिस, रुगो औरतुनि जी शहादत बि क़बूल न आहे। जैसे मर्द उन में शाहिद न हूंदो, शहादत क़बूल न थी सघंदी। यानी औरत खे अल्लाह हिकिड़े दर्जे में रखियो आहे, उहो दर्जो ख़ुदा ताला पंहिंजे कानून मुताबिक़ रखियो आहे। अल्लाह ताला मर्द जे मथां ज़िम्मेवारी आहे। नफ़को नान घर जो ख़र्चु मर्द जे मथां आहे, औरत जे मथां न आहे। यानी ख़ुदा ताला हर कंहिंखे पंहिंजूं पंहिंजूं ज़िम्मेवारियूं विरहाए ॾिनियूं आहिनि। पर के वरी औरतूं अहिड़ियूं आहिनि जेके मर्द खां फज़ीलत में मथे आहिनि, ईअं बि आहे। हा, हज़रत हबीब अजमी, हज़रत बाजदीद बुस्तामी, हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहिम, इहे सभु हिकु ज़माने जा आहिनि। पर उन ज़माने में हिकिड़ी औरत हुई जंहिंजो नालो हज़रत बीबी राबिया बसरी हुई। जी न,
ऐं इहे टई अलाह जा कामिल वली आहिनि। पर जॾहिं बि उन्हनि खे रहनुमाई तरीक़त जी ज़रूरत पवंदी त हज़रत बीबी राबिया बसरी वटि अची वेंदा हुया। हीअं ॾिसो तव्हां अम्मा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा, इहा बि त औरत आहे न सही, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुक़दस न्याणी, पर इन जी काइनात जे मर्दनि जे मथां फज़ीलत आहे। ख़ुदा उनखे मर्दनि जे मथां, औरतुनि जे मथां त फज़ीलत आहे, पर मर्दनि जे मथां बि उनखे फज़ीलत आहे। उहो छा में तक़वा में, तहारत में, क़राबत में अल्लाह ताला उनखे अता फरमाई आहे। मशहूर हिकिड़ी ॻाल्हि मुफ़सरनि लिखी आहे त हिकु दफ़े हसन बसरी वटि हज़रत बीबी राबिया बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हा अचे पई। उहो अल्लाह जो वली हुयो ऐं वलियुनि खे अल्लाह ताला करामत अता फरमाईंदो आहे। पोइ कंहिं वली जी करामत अख़्तियार में हूंदी आहे, कंहिं वली जी अख़्तियार में न हूंदी आहे। अल्लाह ताला ईअं उन्हनि खां करामत ज़ाहिर फरमाईंदो आहे जो उनजी बुज़ुर्गी, उनजी शराफ़त में, उनजी फज़ीलत में अल्लाह ताला इज़ाफ़ो फरमाइण जे लाइ। हुनखे ख़बर पई त बीबी राबिया बसरी अचे थी पई। हुन छा कयो, मुसलो खणी पाणीअ जे मथां विछाए उते निमाज़ पढ़णु शुरू कया। पाणीअ जे मथां मुसलो हणी ऐं विछाए उते निमाज़ पढ़णु शुरू कयईं। त अचे थी बीबी त जे ॾिसे त असां बि घटि न आहियूं, असां बि के मर्द आहियूं, असां बि के फज़ीलत वारा आहियूं। हज़रत बीबी राबिया बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हा जो आई, ॾिठे हसन बसरी पाणी जे मथां मुसलो विछाए वेठो त निमाज़ पढ़े, त बीबी साण वरी हवा जे मथां मुसलो विछाए उते नफ़िल जी नियत कई। हवा जे मथां, वरी हवा जे मथां निमाज़ पढ़ी जॾहिं पूरी थी त हसन बसरी ॾिठो त मां त करामत ॾिठी, पर हिनजी हवा जे मथां वरी मुसलो ई। हसन बसरी सोचे पियो त मां त करामत वारो आहियां, पर हीअ बि करामत वारी आहे, पर हीअ बि हवा जे मथां आहे। हज़रत बीबी राबिया बसरी रज़ी अल्लाह ताला इरशाद फरमायो त हसन, पाणी जे मथां मुसलो विछाए करे निमाज़ पढ़णु या हवा जे मथां मुसलो विछाए निमाज़ पढ़णु, इहा को कमाल जहिड़ी ॻाल्हि थोरी आहे। जो पाणी जे मथां त मच्छियूं बि तरंदियूं आहिनि ऐं हवा में त मखियूं बि तरंदियूं आहिनि। सो तूं ऐं असां मच्छियुनि वारे मक़ाम ते आहियूं, ख़ुदा जे कुर्ब जो मक़ाम अञा मथे आहे। अहिड़ियूं औरतूं बि थी गुज़रियूं आहिनि सालिहा आबिदा, जिनकी मर्दनि जे मथां बि फज़ीलत आहे। त अल्लाह ताला क़ुरान पाक में हिन जॻह ते निज़ाम घराणे खे बयानु फरमाए थो पियो त घर जो अख़्तियार जेको आहे औरत जे अख़्तियार में विधो त उहो न हली सघंदो। घर जो अख़्तियार निज़ामत मर्द जी आहे, छो जो अल्लाह ताला घणनि ॻाल्हियुनि में मर्दनि खे औरतुनि जे मथां फज़ीलत अता फरमाई आहे। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।